इन वक्त शहदादकोट के मेन कोटू मोटू चौक ते मौजूद आयूं जिते असिस्टेंट मुख्तियार शहदादकोट जावेद अख्तर कंबोज SHO A सेक्शन अख्तर अली अबड़ो शहर में लॉकडाउन मुकम्मल तौर ते लॉकडाउन करायो आहे। इन हवाले से उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। रुको दुको को दुकान जेकॾहिं खुले थो त उन्हनि खे बि बंदि कराए वठूं था। पढ़ो बि असांजो जारी आहे शहर में। अलाह ताला कंदो जल्द इहा बीमारी ख़तमु थी वेंदी। इहो शहरियुनि जे बहितर मुफ़ाद में ई कयो वियो आहे हुकूमत जे तरफ़ां फ़ैसिलो। शहरी जेको आहे इन में असां सां ताउन कर और दुकानदारनि खे बि अपील कंदा त जेके गवर्नमेंट जा SOPs आहिनि उनखे फॉलो कनि। उन सिलसिले में असां SHO साहब सां गॾु निकितल आहियूं। SHO A सेक्शन अख्तर हुसैन अबड़ो ऐं असिस्टेंट मुख्तियार जावेद अख्तर कंबोज जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो ई चवणु आहे त गवर्नमेंट ऑफ सिंध तरफ़ां मुकम्मल लॉकडाउन जो हुकुम आहे। असां हिते शहर में लाउड स्पीकरनि ते बि पढ़ो ॼारायो आहे त हर माण्हू जेको आहे त लॉकडाउन करे ऐं SOPs ते अमल करे। उन ते अवाम अमल करे रही आहे। SHO ऐं मुख्तियार साहब जो इहो ई चवणु आहे त शहदादकोट जे माण्हुनि खे वरी बि अपील कयूं था त हीअ जेका कुदरती वबा आहे इन खां बचण जे लाइ SOPs ते अमल कयो वञे। कैमरामैन नदीम समो सां गॾु कामरेड अमीर मंगणार, सिंध TV न्यूज़, शहदादकोट।